हिकिड़ा साधु बाबा वञनि पिया, वो चेलो गॾु पियो वञे उन सां गॾु। सच्चा संत महात्मा। अचानक द्वार खुलियो, हाथीअ ते जय जयकार कंदे अची गले में माला विधऊं। अरे भाई छा थियो? चई राजा जो फरमान आहे कि गंगा में जेको पहिरियों सनानु करे द्वार जे अंदरि अचे उनखे राजा बणायो। चेलो चवण लॻो गुरुजी तव्हांजा त भाग फाटी पिया। चई पागल, भाग त उन ॾींहुं फाटा जंहिं ॾींहुं भॻवान जे रस्ते ते हलणु शुरू कयोसीं। हिन राजाई लाइ थोरी न साधु बणियाऊं। चई पोइ हाणे त तव्हां राजा बणी वियो। चई मां छाजो राजा, हे त कहिड़ी ड्यूटी ॾेई छॾी उल्टो भॻवान। चई वाह गुरुजी, राजा बणिजी आओ त चओ था कुझु न मिलियो आहे। चई अरे जेको बि बणियाऊं ये त उनजी ज़िमेदारी आहे, मुंहिंजी इच्छा न आहे राजा बणण जी। हाणे राजा ठही करे वेठा त गेरुए रंग जा जेके कपिड़ा न हूंदा आहिनि, ऑरेंज कलर वारा, हाँ पगड़ी कपिड़ा, उहे सभु लाहे करे उन्हनि चेले खे चऊं वञ होॾे अलमारीअ में रखी अच अंदरि। हाणे काॾे कंदो? चई तोखे चवां थो न रख। उहे रखियऊं हुते बढ़िया। हाणे मुकुट वुकुट पातऊं, जोरदार हीरा मोती गहना पाए करे खूब राज संभालण लगा। कुछ ही महीननि में एडो समृद्ध थियो राज चारों तरफ, छो जो ईमानदार हा, सच्चा हुया। चारों तरफ खुशहाली थी वई। पड़ोसी हिकिड़ो नवाब हो, उनखे ॾाढो गुस्सो आयो, हे एॾो जल्दी तरक़ी करियो 6 महीने में। कुछ महीना गुजरिया, उन चढ़ाई करे छॾी त असां युद्ध कंदासीं। उनजो राज ॾाढो वॾो हुयो। चओ हरे राम। हाणे महात्मा चयो बीहो भाई, युद्ध थींदी, खून खराबो थींदो, कई माण्हू मरी वेंदा वीचारा। हेॾे ध्यानु ॾियो माताऊं। हा, ॿारनि खे ॿार रहण जो, तव्हां ॿार न थियो। ॿार आहिनि, बढ़िया आहे, वो पंहिंजे धर्म में। तव्हां सावधान थियो, पक्का थियो। हरे राम। तॾहिं अकेला उहे महात्मा घोड़े ते चढ़ी आ, अछो झंडो खणी करे। चओ हरे राम। अकेला आ वञी करे उन राजा जे साम्हूं बीठा। राजा हैरान थियो, लखनि जो लश्कर बीठो आहे, हिनखे कोई भउ कोन्हे, अकेलो हली आयो आहे। अछो झंडो यानी कंप्रोमाइज़, कि मां तव्हां सां ॻाल्हाइण थो चाहियां। राजा स्वागत कयो, नवाब जेको हुयो चई महाराज कीअं अचणु थियो आहे, असां त तव्हां सां युद्ध करणु था चाहियूं। महात्मा चई मां इन करे ई त आयो आहियां, छाजे कर था युद्ध कयो? चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरे। चई तव्हां ते विजय करण जे लाइ। विजय करे छा कंदव? चई असां पंहिंजो राज वधाईंदासीं। अच्छा ठीकु आहे, लेकिन तव्हां राज वधाईंदव त तव्हां असांजे नियम धर्म जे अनुसार असांजो राज हलायो, मां तव्हांखे बिना युद्ध करे राज ॾेई थो छॾियां। चओ हरे राम। वो राजा हैरान थियो, पड़ोसी जी कमाल आहे, तव्हां मूंखे ईअं राज ॾेई छॾींदव? हा, अगरि मां जेके जेके नियम ठाहिया आहिनि, दया करणु, सेवा करणु, हेतिरी टैक्स वठणु, वधीक न वठणु, सभिनि जो भलो करणु, कठोर दंड वधीक न ॾियणु, सभिनि सां प्रेम करणु, अगरि तव्हां इन्हनि नियमनि जो पालन कयो, अखियुनि में आंसू अची विया। कोई राज ईअं बि ॾेई सघंदो आहे? चई मां तव्हांखे वचन थो ॾियां, जेके तव्हांजा नियम आहिनि, सुठा नियम तव्हांजे राज में, मां पंहिंजे राज में बि लागू कंदुमि। मां ॾिठो आहे तव्हां ॾाढो जल्दी तरक़ी कई आहे। चई अॼु खां तव्हां राजा बणिजी वियो। चओ हरे राम। लेकिन हिकिड़ी सलाह ॾियां, हा तव्हां असांजे किले खे फतह करणु हलिया। हा, तव्हां वटि बि हिकिड़ो घर में दुश्मन वेठो अथव, उनखे फतह कई अथव? चई केरु? असांजे राज में असांजो दुश्मन? हा हा, मूंखे चङी तरह पतो आहे। चई केरु आहे? चई तव्हांजो ई मन जेको लालच में भरियल आहे, तव्हांजो ई मन जेको तृष्णा में भरियल आहे, इन खां वॾो तव्हांजो कोई दुश्मन कोन्हेव, उन ते बि फतह कजो। राजा चरणनि ते किरी पियो। चई अॼु मुंहिंजा नेत्र खुली, अखियूं खुली वयूं, मूंखे राज न खपे, तव्हां ई राज खणो। साधु चवण लॻा असां राज में कोई शौक़ु थोरी न आहे, असां त भॻवान जी आज्ञा सम्झी पिया संभालियूं। अॼु खां राज तव्हां संभालियो, पर पाण खे नौकर ठाहे करे ऐं राजा राम खे सम्झी करे राज कयो। साधु महाराज वापसि आया, चेले खे चयूं पुट यादि अथई तिजोरीअ में कपिड़ा रखाया? हा हा, खणी आ कपिड़ा वापसि। तुरंत खणी आयो कपिड़ा, उहे गेरुआ कपिड़ा गुरुअ बि पाता। चेले हल पुट, रमता जोगी बहता पानी, यही है साधु की निशानी। हाँ, राज मिली वञे त अटकणो न आहे, भिक्षा बि घुराए त कोई परवाह न आहे। चओ हरे राम। ॿई संत ऐं फ़कीर चेलो हुनजो निकिरिया, वरी पंहिंजो अलख जॻाए प्रभुअ जी बंदगी करण लॻा।
हक़ीक़त में दुख असांजे मन में आहिनि साध संगत। चओ हरे राम हरे कृष्ण। हे